हक़ीक़त इहा आहे त हर अमल जो जेको बुनियादु आहे उहो इख़लास आहे। जॾहिं ख़ुलूस सां माण्हू अमल करे थो त अल्लाह ताला जी मदद उन सां हूंदी आहे। उहो चाहे पूरी दुनिया उन माण्हू जे मुख़ालिफ़ थिए, उन माण्हू जूं बुराइयूं करे, उन माण्हू खे किराइण जी कोशिशि कनि, पर सुभान अल्लाह, अल्लाह ताला जी जॾहिं मदद हूंदी आहे त अल्लाह ताला माण्हुनि जे दिलनि में उनजी मोहबत विझंदो आहे। ऐं इहो बि हदीस मां साबित आहे, उहे सभु माण्हू उन सां मोहबत करणु लॻंदा आहिनि। सो इख़लास ज़रूरी आहे। जॾहिं इख़लास हूंदो त अल्लाह ताला जी ग़ैबी मदद हूंदी। अल्लाह ताला सभु बिगड़ियल कमनि खे ठाहे छॾींदो। अल्लाह ताला रस्ता पाण ई खोलींदो। अल्लाह ताला असांखे कमु करण जी तौफ़ीक़ बि ॾींदो। ठीकु आहे। छा आहे जो असां मुआशिरे में जेको ॾिसूं था न, असां पंहिंजो को घर जो मामूली कमु कंदा आहियूं त कोशिशि कंदा आहियूं त मज़दूर मर्दानो ॾिसूं, ईमानदार ॾिसूं, उन खे मज़दूरी ॾींदा आहियूं। त अल्लाह ताला वटि बि निज़ाम ईअं ई आहे। जेको माण्हू सचो हूंदो आहे, मुख़लिस हूंदो आहे, अल्लाह ताला हिन दीन जी मज़दूरी उन खे ॾींदो आहे, उन खे तौफ़ीक़ ॾींदो आहे। उन खे ॿिए कंहिंजे दर वाझाइण या कंहिंखे मिंथ करण जी ज़रूरत न पवंदी आहे। अल्लाह ताला उन खां ई कमु करणो आहे, कराईंदो आहे। सो अल्लाह ताला खां दुआ था कयूं, अल्लाह ताला सां सभिनीनि खे इख़लास जी जेका आहे नेमत अता फ़रमाए।